कश्मीर लगो हथियारबंदनि जी ॻोठ ते का फायरिंग, हिकु ॼणो क़तल, पुलिस एहलकार ज़ख़्मी, 20 मुंहुं फुर करे फरार थी विया। मिलियल ॼाण मूजिबि कश्मीर लगूडू थाणे जे अध ॻोठ अब्दुल बाकी खोसो मथां रात देर से हथियारबंदनि जी काह ॻोठाणनि ऐं ॾोहारनि विच में शदीद फायरिंग जी ॾे वठ बाद ॻोठाणो ग़ुलाम फरीद सावंद मौके ते क़तल थी वियो ऐं पुलिस एहलकार अवेस अहमद खोसो सख़्त ज़ख़्मी थी वियो, जॾहिं त ॾोहारी ॻोठाणनि जूं 20 खां मथे मुंहुं फुर करे फरार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुचण सां ॾोहारी फायरिंग कंदा आसानी सां कचे तरफ़ फरार थी वञण में कामयाब थी विया। होॾां ॾोहारनि हथां ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार जो इलाज हलंदड़ आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे, जॾहिं त हिन वक़्त ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कश्मीर।